माजिद, हुन किरण जे करे तो मूंखे कावड़ायो हुयो, पर हुन तो तुंहिंजे प्यार खे कोन क़बूलियो। हाँ, तूं त राज़ी थी हूंदी अमीना। मां छो राज़ी थींदसि त किरण तोखे न क़बूलियो? इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे जो तूं मूंसां कावड़ियो वेठो आहीं? कावड़ियल कोन आहियां अमीना, मूंखे तुंहिंजी सोच ते हैरत थिए थी। छो? कहिड़ो मूं ग़लति सोचियो आहे? तो ऐं मासी जेको मुंहिंजे लाइ सोचियो हुयो, छा उहो सही आहे? आख़िर तुंहिंजे सीने में दिलि आहे या छातीअ मंझि पथर पाले रखियो अथई? मुंहिंजे सीने में दिलि आहे माजिद, पर तूं क़दरदान नाहीं। इहा ॻाल्हि बराबरि आहे त मां किरण खे चाहींदो हुयुसि, पर मूं कॾहिं तोखे बि घटि न आहे घुरियो। माजिद, तूं हमेशह किरण जी यादुनि में विञायल हूंदे हैं, ऐं मां उन यादुनि जे वीराननि में पंहिंजो माजिद ॻोल्हींदी हुअसि। यादुनि जी ॿेड़ी ते सवार थी वाक़ई कॾहिं कॾहिं उन किनारे ते पहुचंदो हुयुसि जिते किरण जो प्यार नज़र ईंदो हुयो, पर इहा ख़बर कोन हुई त ख़्वाब कॾहिं हक़ीक़त न आहिनि थींदा। पर मासात, मां तुंहिंजी हक़ीक़त आहियां। पोइ ख़्वाबनि जे करे हक़ीक़तनि सां बि मुर्की न मिलंदो है। छो मासात, छो? बराबरि उहा मुंहिंजी भुल हुई, पर मूं हमेशह तोखे कुर्ब ॾियण जी कोशिशि ज़रूरु कई हुई। मूंखे तूं ऐं तुंहिंजो कुर्ब ॿई खपनि माजिद। वक़्त जूं बेवफ़ाऊं ॾिसी अखियूं निंड ई कोन थियूं कनि, मतां वरी को पूरो ख़्वाबु ॾिसो ऐं दिलि ताबीर पूरे न थियण जो दर्द बर्दाश्त न करे सघी। अमीना, हाणे खां शरत बसि तूं ऐं तुंहिंजो प्यारु। हाणे मूंखे बि मुंहिंजो अञा पूरो प्यार मिली वियो आहे। हिन घर में हर सुबुह ख़ुशियुनि जो पैगाम खणी अंदर तलाशी वठ। ये ख़बर अंदरां कुछ मिलियो? नो सर, अंदर केर भी ना है। तूं ॿुधाए, तुंहिंजो साहब किथे आहे? साहब अलाह तो जाने मूंखे का भी ख़बर कोन आहे, पर असांजे साहब ॾोह कहिड़ो आहे। तुंहिंजो साबिर साहब माण्हू मारण जो धंधो कंदो आहे। तुंहिंजो सेठ साबिर अचे त ॿुधाइजांसि तुंहिंजो खेल ख़तम थी चुको आहे ऐं तुंहिंजे चहिरे तां शराफ़त जो नक़ाब लही चुको आहे। सुठो इन में अथसि त पाण खे पुलिस जे हवाले करे ऐं उनखे ॻोल्हे ज़मीन जी तह मां ॿाहिरि कढी वठंदुसि। अचो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।